सारुण जे तार दरिया में बुॾी वियल दिलियूं विछड़ी वियल गुलाबनि जहिड़े प्यारे दोस्त ते अखियूं आलियूं कंदे तहरीर लिखी आहे ॻोठ अब्दुल्ला सूमरे बदीन जे पटनि तां अब्दुल मजीद सूमरे। सारींदे सूमरे खे रोई वियायम राति अब्दुल मजीद प्रभात अॼु बि कयमि मुबीन लाइ। चार तुंहिंजा उभरंदड़ चंड रूह रेखाऊं थी ॻाल्हियूं था कनि त तस्वरनि जे आलम में ॿुॾी था वञूं। यादगिरियुनि जो समुंड थो पलटी पवे। ही दिलि लॻी जूं ॻाल्हियूं, ही मोहबतूं, ही पंहिंजाइपूं आख़िर आहिनि त छा आहिनि। साह जो सरमायो बणिजी वेंदड़ हिननि यादुनि खे भला दिलि कीअं थी विसारे सघे। असांजो इंतिहाई प्यारो गुलाबनि जहिड़ो अब्दुल मुबीन सूमरो जंहिंसां साह जो सॻो जुड़ियल हो। खिलणूं मिलणूं चाहतूं अर्पींदड़ मोहबतूं ॾींदड़ मानवंदो असांजो दोस्त छा त दोस्त हो बल्कि भाउ हो अंदरि चो। ऐं सच त हुन सां रूह जा अहिड़ा त मज़बूत रिश्ता हुआ जिन रिश्तनि खे कॾहिं बि वक़्त जी का लठ मेरो करे नथी सघे। हू को असां खां ईअं जल्दी विछड़ी वेंदो ॼातो ई किथे होसीं। यादगिरियूं संभाल कमींदई कंहिं विछोड़े जे साल कमींदई। माण लम्हा मिलण जा भल पर कुछ जुदायूं भी पाल कमींदई। हा के जुदायूं पाले था वठूं अंदर जे जहान में। ही सिज जा उभरंदड़ सोनेरी किरणा, ही धरती जे वजूद के छुअंदड़ हुस्नाक सुबहन जा एहसास, ही टाक मझंद जा टाणा, ही सुरियूं सांझड़ियूं ऐं लड़ी वेंदड़ सुरमई सांझड़ियूं सभई ॾाढियूं कसारियूं भमायतियूं लॻनि थियूं। अब्दुल मुबीन सां सचपच त बशीर भा अहिड़ो रिश्तो हो जेको यकीनन ॼातो ई किथे होसीं त ईअं छिॼी पवंदो। हैदराबाद ताईं ख़रीदारी लाइ असांजा पंध थींदा हुआ। हुनजो बि शहर बदीन में कारोबार हो। लाड़ जे गल मथे मोहिड़े जा सुहंदड़ ही प्यारो शहर हुनजे ट्रकनि सां जॾहिं आबाद हूंदो हो त सचपच ॾाढियूं रूह रचंदियूं थींदियूं हुयूं। ऐं ईअं अचानक विछड़ंदो असां खां सचपच ॼातो ई न होसीं। ऐं पोइ वक़्तु हिकिड़ी कलाबाज़ी हई हुई। वक़्तु अहिड़ो तिखो गुज़रियो हो जे अखि छिंभ में उॾामी विया हुआ सभई पल। बदीन खां हैदराबाद ताईं वेनुनि में कयल सफ़र ऐं पोइ वरी बदीन स्टॉप ते लही रिक्शा में मार्केट ताईं कयल सफ़र, रेशम गली में उॾारियल ट्रक, अखियुनि जूं अखियुनि ते उलारूं, हसरतूं तमनाऊं छा छा न ज़िंदगी पोखियो हो। ऐं पोइ उहे सभई प्यार वहिंवार ऐं गुलशन भेलाड़ थींदे महसूसु तॾहिं कया हुआसीं जॾहिं 29/3/2020 आचर जे अभागे ॾींहं ते ॻोठ वारे रस्ते ते मोड़ वटि आम्हूं साम्हूं मोटरसाइकिलनि जो टकराउ थियो हो ऐं अब्दुल मुबीन शदीद ज़ख़्मी थी पियो हो। इहा ख़बर मूं ताईं छा पहुती हुई, ज़मीन पेरनि मां सिरकी वई हुई। धणीअ दर झोली झले दुआऊं घुरण लॻोसि। मालिक साईं, मुंहिंजा मालिक साईं, असांजे प्यारे अब्दुल मुबीन खे तूं पंहिंजे पनाह में रखजांइ। हुनजो हिकु मासूम पुटु महबूब अली, हिकु मासूम न्याणी आहे। मुंहिंजा मालिक उन्हनि मासूम बचनि जे सदके हिनखे जजी हयाती ॾे। ऐं हुनजो पीउ इब्राहिम, अलाए त कहिड़ियूं कहिड़ियूं यादूं मुंहिंजे ज़हन ते सवार थियण लॻियूं हुयूं। खन पल में इहा बि ख़बर पई हुई त अब्दुल मुबीन हाणे हिते न आहे रहियो। हू घणो दूर हलियो वियो आहे, उॾां हलियो वियो आहे जितां केर बि मोटी न आहे आयो। साह खे सारे अॼु बि थो तुंहिंजो विछोड़ो मारे, दिलि खे रुआड़े अॼु बि थो तुंहिंजो विछोड़ो मारे। ऐं पोइ सचपच बशीर भा जंहिं महिल हुनजो आख़िरी दीदार करे जनाज़ो खयो वियो पिए, समझ जे तइदाद में कांधी अची गॾु थिया हुआ ऐं हुनजे आख़िरी दर्शन वेल हुनजे पुट जा कयल इलास, दाऊं कुकूं ऐं कुकरा, हुनजे पीउ जा भरियल सुरका ॾिनल उछंकारूं ऐं असां सभिनी जूं रड़ियूं दाऊं को बि सॾु कोन ॾिनो हो अब्दुल मुबीन। हू अहिड़ी पार हलियो वियो हो। उहो ट्रक ॾींदड़ अब्दुल मुबीन सॾ सां गॾु सॾु ॾींदड़ असांखे सॾु कोन ॾेई सघियो। बंदि अखियुनि में
अलाह हिते केतिरा अरमान रहिजी विया हुआ, अलाह हिते केतिरियूं तमनाऊं रहिजी वियूं हुयूं। लोकनि जो उतास समुंड असांजे अखियुनि में लही आयो हो ऐं हिकु ॾींहुं जुदाई जो ॾींहुं बणिजी आयो हो। 29/3/2020 आचर जो ॾींहुं। अॼु बि हुनजे उन्हनि यादगिरियुनि खे संभारींदे सांझ लड़ी जो बेअख्तियार सुरकां थो। हैदराबाद शॉपिंग लाइ वञां थो, ख़रीदारी करे मोटां थो, तॾहिं मुंहिंजूं यादूं सताइनि थियूं। रेशम गली मां गुज़र थिए थो, तॾहिं मुंहिंजूं यादूं तड़पाइनि थियूं। जॾहिं लाड़ जे लिङनि मथे के चांडोकियूं लहनि थियूं, तॾहिं बि अब्दुल मुबीन जूं यादूं तड़पाइनि थियूं। उन ई साॻिए रस्ते तां गुज़रंदे उन ई अभागे मोड़ ते नज़र पवे थी जिते हुनजो एक्सीडेंट थियो हो, त सचपच दिलि चिकना चूर थी वञे थी। ख़्वाब टही वञनि था, हसरतूं सुम्ही पवनि थियूं, दिलि लुछण लॻे थी। बसि धनी ताला खां दुआ आहे त अलाह ताला मरहूम अब्दुल मुबीन सुमरे खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन। अॼु न ओता कुन में तालिब तमारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहुती लॾे विया। ज़माना तो लुटा से खुशिये जा खजाना, हर ज़माना